अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविज़न न्यूज़ जे पारां मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नैच। नाज़रीन, गुफ़्तगू अॼु हिकिड़े अहम मौज़ू ते कंदासूं। अमरीका यकीनी तौर ते दुनिया जे अंदरि तमामु हिकिड़ो सुपर पावर सम्झो वेंदड़ मुल्क आहे ऐं अमरीका जे अंदरि जेको पहिरीं जेका आहे दुनिया जी वॾे में वॾी मईशत हिन वक़्तु बि अमरीका जी आहे ऐं अमरीका हिकु अहिड़ो मुल्क आहे जंहिंखे जेको इमिग्रेंट्स जो मुल्क आहे, यानी दुनिया सॼी मां उते माण्हू अचनि था, उते अची पंहिंजो रोज़गार कनि था ऐं उहो सभिनी खे हिकिड़े हद ताईं बराबरी जे बुनियाद ते उहो मौक़ा उन मुल्क में मुहैया थियनि था ऐं तंहिंजे लाइ अमेरिका खे जेको आहे लैंड ऑफ अपॉर्चुनिटीज़ यानी मौक़नि जो मुल्क बि या मौक़नि जी धरती बि चयो वञे थो। ऐं उनजो ताज़ो मिसाल असांखे नज़र आयो जॾहिं कीनिया मां लॾे ईंदड़ हिकिड़े शख़्स जेको हवाई जहिड़े नंढड़े हुन में हवाई जहिड़े नंढड़ी रियासत में हुयो ऐं उते हुन पंहिंजो जेको आहे उनखे पुटु ॼाओ ऐं उहो पुटु जेको आहे उनजो अमरीका जो सदर थियो, जेको पहिरियों ब्लैक अमेरिकन प्रेसिडेंट यानी बराक ओबामा जेको आहे उहो थियो। त हुन मुल्क जे अंदरि एॾियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि त हिकिड़ी नसल जेकॾहिं अचे थी ऐं जेको माण्हू हुते ॼमे थो उहो पहिरें धक में मतिलबु उहो प्रेसिडेंट थी सघे थो। इन तरह जो हिकिड़ो मुल्क आहे। काफ़ी पाकिस्तानी ऐं ख़ासि तरह सिंध मां काफ़ी सिंधी जेके आहिनि उहे अमेरिका लॾे विया आहिनि ऐं उते हुननि मुख़्तलिफ़ जॉब्स ऐं मुख़्तलिफ़ जेको कारोबार जेको आहे उते शुरू कया आहिनि ऐं उन हवाले सां जेको आहे उहे उते मौजूदु आहिनि। अॼोके हिन प्रोग्राम में असां गुफ़्तगू कंदासूं अमेरिका जे हवाले सां, अमेरिका जे अंदरि जेके मौक़ा आहिनि उन जे हवाले सां ऐं अमेरिकन जे जेका इलेक्शन थियण वारी आहे हींअर ताज़ो उन ते ॻाल्हाईंदासूं। असांखे जॉइन कयो आहे डॉक्टर ख़लील मेमन साहब। डॉक्टर ख़लील मेमन साहब जेको आहे बुनियादी तरह उन्हनि जो सखर सां वास्तो आहे, पर हाणे जेके आहिनि उहे उते शिकागो में रहनि था, यानी बराक ओबामा जे शहर में रहनि था। इलिनॉय जेका उन्हनि जी रियासत आहे। अचो त हुन सां गुफ़्तगू। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम तव्हांखे भली कार चऊं था सिंध अचण ते। महिरबानी नाइब साहब। डॉक्टर साहब, शौक़ु तव्हांखे अमरीका वञण जो छो थियो? यार ये हिकिड़ी वॾी हिस्ट्री आहे। बेसिकली आउं 97 में हिते हिकिड़ो फैमिली हेल्थ प्रोजेक्ट हूंदो हुयो, उन में आउं डिप्टी प्रोजेक्ट डायरेक्टर हुयुसि। त उतां मूंखे अपॉर्चुनिटी मिली, जीअं तव्हां पंहिंजे इंट्रो में चयो त बाबा अमेरिका एज़ अ लैंड ऑफ अपॉर्चुनिटी, मवाक़नि जो हिकिड़ो दुनिया आहे, हिकिड़ी बेश्त आहे। त उन वक़्तु मूंखे अपॉर्चुनिटी मिली त आउं पंहिंजी एजुकेशन खे इनहांस कयां, वधायां। ऐं मास्टर करणु वियुसि पब्लिक हेल्थ में बॉस्टन यूनिवर्सिटी में ऐं उहा स्कॉलरशिप मिली। उनखे अवेल करे आउं जॾहिं बॉस्टन पुॻुसि ऐं हुते मूं मास्टर कई त उनखां पोइ मूं ॾिठो त हिन मुल्क में जेकॾहिं माण्हू महिनत करे थो पियो, उनखे अपॉर्चुनिटी मिलनि थियूं पियूं, त हीउ मुल्क पैराडाइज़ आहे। पोइ तव्हां माना 97 खां पोइ उते आहियो, यको मुसलसिलो? बिल्कुलु। अच्छा, उथंदे ई तव्हां सिर्फ़ु शिकागो हलिया विया या मुख़्तलिफ़ रियासतुनि में रही पोइ न आउं इनिशियली जॾहिं आउं छाकाणि हूअं असां ॾिसूं था मिसाल तौर ओबामा खे ॾिसूं था त हवाई में ॼाओ, वरी इंडोनेशिया हलियो वियो, वरी हवाई आयो, आख़िर में जॾहिं पढ़ी लिखी अची थियो त उन अची जेको शिकागो वसायो इलिनॉय में। ईअं मूं ॾिठो पिए त मुख़्तलिफ़ जेके प्रेसिडेंट्स आहिनि अमरीका जा उहे बि मुख़्तलिफ़ पढ़ंदा ॼमंदा हिकु जात आहिनि, पढ़ंदा ॿी जात आहिनि ऐं आख़िर में पाण वटि इहो ट्रेंड न आहे, अमरीका में ॾाढो ट्रेंड आहे। अमेरिका छा आहे त मुल्क आहे, तव्हां चओ न त जंहिं माण्हू खे उते मूविंग ऐं शिफ्टिंग तमामु आसान ऐं तमामु ईज़ी आहे। जंहिं माण्हू खे जिते अपॉर्चुनिटी मिले थी पई उहो ट्रेवल उते ईअं न आहे त हिते जेकॾहिं सखर खां माण्हू कराची ईंदो त हम मुल्क जा रहा है, या त कराची खां सखर वेंदो आहे त चवंदो आहे कि हम दूसरे मुल्क जा रहा है। उते सभु स्टेट्स आहिनि, सॼी अमरीका हिकिड़ो वॾो वास्ट कंट्री आहे। हीउ जेको पाण वटि तस्वुरु आहे साईं, वॾड़नि जा हॾा काॾे छॾियूं, अबाड़ा कख काॾे छॾियूं। न उहो उते बिल्कुलु न आहे। अबाड़ा कख ऐं वॾड़नि जे हॾनि जो को तस्वुरु न आहे। न साईं, उहो बिल्कुलु जिते जंहिंखे सुठी अपॉर्चुनिटी मिलंदी, जिते हुनखे मौक़ो मिलंदो, हू उते वेंदो, उते पाण खे प्रूव कंदो। मूंसां बि ईअं ई थियो त आउं शुरू में जॾहिं एजुकेशन लाइ वियुसि त आउं बॉस्टन वियुसि। बॉस्टन में आउं 2 साल मास्टर कई। बॉस्टन खां पोइ आउं शिकागो मूव थियुसि। सो 2000 खां वठी आउं शिकागो में ई आहियां। अॼु 15-16 साल थी विया आहिनि, 18 साल। अच्छा, माना तव्हां अञा इन में ट्रेवलिंग घटि कई आहे? हिन में तव्हां माना एजुकेशन पूरी करे सिधो शिकागो? उते बिज़नेस थियो, उते रहियासीं, उते शादी कईसीं, उते ॿार थिया। शादी बि तव्हां हुते कई? हा। ऐं पंहिंजो असांजी जेका भाॼाई आहे उहा अमेरिकन आहे। मां मिलियोसि गुज़िरियल भेरे जॾहिं आयुसि तव्हां वटि, तव्हांजे घर, तव्हांजी महिरबानी, तव्हां काफ़ी दोस्तनि खे सॾियो हुयो।
इहो एक्सपीरियंस कीअं आहे? हालांकि उते बि गुफ़्तगू थी हुई, पर मां चाहींदुसि त उनखे वरी अॼु तव्हां खां पुछां, इहो एक्सपीरियंस कीअं आहे? आम तरह इहो त सम्झो ईंदो आहे त इहा जेका मैचिंग ॾाढी ॾुखी हूंदी आहे, ऐं पोइ जेको आहे हितां जे कल्चर जो माण्हू हुतां जे कल्चर जी औरत उनजो मैच थियणु ॾुखियो हूंदो आहे, ऐं सर्वाइवल ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। पर मूं ॾिठो त अॼु असां वरी त दफ़ा सिंधियाणी लॻी पई, उते सभई जॾहिं दावत थी त सभिनी जो केयर बिल्कुलु पाण जीअं हिते असां वटि वॾड़ियूं ख़्यालु कंदियूं आहिनि, बाबा सभिनी कंहिंखे मानी मिली न मिली फलाणी जा पूरी थिए। सही हो, इनिशियली त ॾिसो न, जॾहिं को बि माण्हू कंहिं ॿिए कल्चर में वञे थो पियो, ॿिए दुनिया में वञे थो, ॿिए मुल्क में वञे थो पियो, इनिशियली जेके बि असीं इमिग्रेंट विया आहियूं, इनिशियल फेज़ में त कल्चरल शॉक माण्हू खे लॻे थो पियो, जेसिताईं हुन सिस्टम खे अडॉप्ट करे, जेसिताईं हुन सिस्टम में जो पार्ट थिए, जेसिताईं हुन सिस्टम सां मूव करे। सो असां बि शुरू में त थियासीं, पोइ जॾहिं शादी कईसीं, ऐं टू बी ऑनेस्ट मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त इहो हिकिड़ो वॾो एक्सपीरियंस रहो त ॿ कल्चर पाण में मिली ऐं उनखे ब्लेंड कनि, ऐं उनखे ब्लेंड करे माशाल्लाह मुंहिंजी ज़ाल खे सखर शहर कराची खां बि वधीक, जॾहिं बि पाकिस्तान ईंदी आहे कराची खां वधीक मुंहिंजो सखर शहर उनखे पसंदि आहे। उहे सखर जूं घिटियुनि में जंहिंमें आउं नंढो थी वॾो थियो आहे, उहे उनखे उहो प्यारु मिलंदो आहे, ऐं हिते जे माण्हुनि खे जहिड़े अंदाज़ सां उनखे प्यारु मोहबत ईंदा आहिनि न, त हुन उन कल्चर खे ॾिठो ऐं हितां जे कल्चर खे ॾिठईं। उनखां पोइ जॾहिं उहा दोस्त मुंहिंजा ईंदा आहिनि या फैमिली ईंदियूं आहिनि या जेके बि महिमान ईंदा आहिनि, त उहो उनखे उन तरीक़े सां, जहिड़े तरीक़े सां हिनखे हिते प्यारु मिले थो, उहा बि उन तरीक़े सां उते प्यारु ॾिए थी पई माण्हुनि खे। माना यूजुअली तव्हांजी फैमिली हिते विज़िट कंदी रहंदी? मां साल में मूं कोशिशि कंदो आहियां त साल में हिकु दफ़ो पंहिंजे ॿारनि खे ऐं सिंध में वठी अचां, त जीअं हू हितां जे असांजे रस्ते हिन भेरे अकेला आया आहियो? हिन वरी ईंदुसि, वठी ईंदुसि। अच्छा, चूंडुनि जो माहौल आहे। मां गुज़िरियल भेरे बि हुते जॾहिं आयुसि त इलेक्शन जे हवाले सां सरगर्मी हुई, तंहिं वक़्तु अञा प्राइमरीज़ हलियूं पिया, बर्नी सैंडर्स सां बि मुक़ाबले में हो ऐं गुफ़्तगू थी हुई। हाणे त ॿिन्ही पासे खां कैंडिडेट अची विया आहिनि, हाणे छा सिचुएशन आहे हुते? साईं मतिलबु हिकिड़ो त अख़बारुनि में टीवियुनि में असां सभु कुझु ॾिसूं था पिया, डिबेट्स बि हिते लाइव काफ़ी माण्हुनि ॿुधनि, ठीकु आहे न, पर हुते ऐं हाणे त वरी अर्ली वोटिंग बि शुरू थी वई आहे, त उनजा पोल्स बि अचनि पिया, पर हिकिड़ो जेको थींदो आहे हिकिड़ो जेको माहौल जेको आहे उहो कीअं आहे? माहौल जेको आहे न, टू बी ऑनेस्ट, डेमोक्रेट जे ऐं हिलरी जे फेवर में माहौल हलियो वियो आहे, ऐं जहिड़े अंदाज़ सां डोनाल्ड ट्रम्प पाण खे प्रेज़ेंट कयो आहे, ऐं जहिड़े अंदाज़ सां पाण खे ड्यूरिंग इन प्रोसेस में हलियो आहे, इन मां ज़ाहिर थिए थो पियो त हुन पाण खे डैमेज कयो आहे, ऐं हीअ लाइक़ ई न आहे की अमेरिका जहिड़े अहिड़ी वॾी कंट्री जो जेका लैंड ऑफ अपॉर्चुनिटी जी आहे, जिते सभु इमिग्रेंट आहिनि, ऐं को बि ईअं न आहे त को माण्हू चए त असीं नेटिव अमेरिकन बि आहिनि, पर को फ़र्क़ु न आहे, चाहे उहो पोइ इमिग्रेंट हुजे या नेटिव अमेरिकन हुजे, पर जॾहिं उते रहे थो पियो, उते कमु करे थो पियो, उन जी सोसाइटी जो पार्ट। हिकिड़ो फ़र्क़ु आहे साईं, बॉर्न अमेरिकन ऐं इमिग्रेंट अमेरिकन जे अंदरि फ़र्क़ु आहे। कहिड़ो? तव्हां प्रेसिडेंट नथा थी सघो, तव्हांजो पुटु प्रेसिडेंट थी सघे थो। सही, इहो फ़र्क़ु आहे। तव्हां अमेरिका जा प्रेसिडेंट नथा थी सघो, तव्हांजो पुटु थी सघे थो। हा, हाणे असांजो पुटु माशाल्लाह, मुंहिंजो त वरी पुटु ब्लेंडेड आहे न, अमेरिकन सिंधी आहे। हा, अमेरिकन सिंधी आहे। अमेरिका में जाए त अमेरिकन आहे, उनजी जेकॾहिं अफ्रीकन अमेरिकन ओबामा साहब आहे, ईअं तव्हांजो माना सिंधी अमेरिकन आहे पंहिंजो तव्हांजो? हा, सिंधी अमेरिकन आहे। सो फर्स्ट प्रेसिडेंट थियणु घुरिजे सिंधी अमेरिकन, इंशाल्लाह कोशिशि कंदासीं। अच्छा, तव्हांजी रियासत त हूअं मां ॾिठो पियो, जेको सर्वे जेके रिज़ल्ट्स जेके आहिनि पोयां, लास्ट टाइम रेगन खटियो आहे, रेगन खां पोइ मुंहिंजे ख़्याल में मुसलसल जेको आहे डेमोक्रेट। इलिनॉय जेका आहे न, प्रीडोमिनेंट डाई हार्ड डेमोक्रेटिक आहे। छो जो इन में मोस्टली 2-3 रीज़न्स आहिनि। नंबर 1 रीज़न इहो आहे त सियाह फार्म घणो थो रहे हिते, अफ्रो अमेरिकन। हा, ऐं अमेरिकन अफ्रीकन जेके आहिनि उहे घणा था रहनि, मैक्सिकन घणा था रहनि, माना ट्रम्प खे सफ़ा वोट न मिलंदो, मुस्लिम घणा था रहनि, ऐं ॿियूं केतिरियूं कम्यूनिटीज़ आहिनि उहे रहनि थियूं पियूं इमिग्रेंट्स। सो इन करे शुरू खां ई वठी इलिनॉय जेको आहे डाई हार्ड डेमोक्रेट रहियो आहे। इलिनॉय जो पंहिंजो मेयर जेको आहे शिकागो जो डेमोक्रेट, गवर्नर रिपब्लिकन। पर तव्हांजो जेको सबर्ब में हिकिड़ो नंढड़ो विलेज आहे बॉलिंग ब्रुक, उते जो मेयर जेको आहे उहो रिपब्लिकन आहे।
ऐं वियोसि हुते नंढड़ो हिकिड़ो विलेज आहे उहो छा इवन गवर्नर रिपब्लिकन हा गवर्नर रिपब्लिकन तो इहो आहे किथे किथे पैकेट्स आहिनि जिते का शइ थींदी आहे त पोइ वोट ट्रांसफर थींदो आहे या मूड चेंज थींदी आहे माण्हुनि जी इहा ॾाढी इम्पोर्टेंट ॻाल्हि कई तव्हां मां ॾिठो पिए हाणे जीअं इलेनॉय आहे इलेनॉय हिकिड़ी डेमोक्रेटिक स्टेट सम्झी वञे थी ब्लू स्टेट जंहिंखे चवंदा आहिनि पर उनजो गवर्नर जेको आहे उहो रिपब्लिकन आहे ईअं न्यूजर्सी आहे न्यूजर्सी खे मूं ॾिठो पिए त उहा बि जेको आहे पंहिंजो डेमोक्रेट स्टेट सम्झी वञे थी पर हुते ॾिसो क्रिस्टी केतिरे टाइम खां वठी गवर्नर लॻो पियो आहे ऐं वरी मूं जॾहिं पढ़ियो पिए त कैलिफोर्निया जेका आहे काफ़ी अरसे खां वठी रिपब्लिकन जेका आहे पंहिंजो डेमोक्रेट जेका आहे उहा आहे पर तव्हांजो जेको आहे रेगिन जो साहब जेको आहे उहो उते जो गवर्नर बि रहियो ऐं उतां वरी प्रेसिडेंट बि थियो इहो छा चकर आहे जेकॾहिं स्टेट पूरी जेका आहे ओवरऑल जेकॾहिं मिसाल तौरु न्यूजर्सी आहे पंहिंजो हिन जी डेमोक्रेट्स जी आहे या इलेनॉय जेका आहे डेमोक्रेट्स जी स्टेट आहे त उते गवर्नर रिपब्लिकन कीअं था थी वञनि सर इहो वॾो हिकिड़ो हो अथव पंहिंजो फ्रीडम ऑफ जंहिंखे चइजे न चॉइस फ्रीडम ऑफ चॉइस हिनखे त भली नेशनल लेवल ते हू सोचींदा त असीं नेशनल जेके पॉलिसीज़ आहिनि उन सां एग्री कंदा उन्हनि जे लेवल ते हलिया वेंदा नेशनल पॉलिसीज़ छा आहिनि नेशनल लेवल ते प्रेसिडेंट आहे उनखे कहिड़े तरीक़े सां मुल्क खे हलाइणो आहे गवर्नर आहे स्टेट जो आहे उन जूं पंहिंजूं प्रायोरिटीज़ हूंदियूं उते जेको वोटर आहे न उहो प्रायोरिटीज़ ओरिएंटेड आहे मतिलबु जेको कैंपेन जे दौरान हर को पंहिंजो प्रोग्राम उहो प्रोग्राम ओरिएंटेड आहे उहो ईअं न आहे त जेकॾहिं मां जेकॾहिं डाई हार्ट आहियां त नो मैटर जेकॾहिं को गवर्नर डेमोक्रेट गवर्नर सुठो प्रोग्राम नथो ॾिए त मां ऑब्लिगेटेड हुजां त मां उनखे ई वोट ॾियां न मुंहिंजी चॉइस आहे मां पंहिंजे वोट जी मुंहिंजे वोट जी स्ट्रेंथ आहे मुंहिंजे वोट जो पावर आहे न पर हीअ जीअं तव्हां ॻाल्हि कई न त मूंखे हुते बिल्कुलु डिफरेंट क़िस्म जा 2-3 एक्सपीरियंस आहे जेको लास्ट टाइम आयुसि हुते मुख़्तलिफ़ कम्यूनिटी सां मूं ॻाल्हि ॿोल कई बिल्कुलु कंट्रास्टिंग अपोज़िट क़िस्म जा मूंखे केतिरनि जाइनि ते लॻो त फैमिली जे अंदरि ज़ाल आज़ाद आहे ऐं मुड़ुसु आज़ाद आहे हू हुन पासे वोट करे थी त हुन पासे वोट करे थो इहो मूंखे नज़र आयो काफ़ी जॻहियुनि ते मां फैमिली सां जॾहिं इंटरेक्शन कयो त काफ़ी जॻहियुनि ते मूंखे लॻो पर वरी जॾहिं ओवरऑल जी ॾिसूं था जीअं तव्हां बि पाण चयो त कम्यूनिटीज़ जो वोट ओवरऑल लॻभॻि हिकु जहिड़ो वञे थो जीअं मिसाल तौरु तव्हां एफ्रो अमेरिकन जी ॻाल्हि कई त उन्हनि जो वोट प्रीडोमिनेंटली वञे थो डेमोक्रेट्स ॾे मतिलबु कम्यूनिटीज़ जीअं हिते असां वटि अब फलाणे कबीले जो वोट फलाणे पासे सरदारी सिस्टम में जीअं पर हुते बि मां ॾिसंदो एफ्रो अमेरिकन जो वोट हेॾे वेंदो ऐं एशियन जो वोट हिन पासे वेंदो मैक्सिकन जो वोट हिन पासे वेंदो मतिलबु ईअं जेके चंक्स आहिनि वोट्स जा उहो उन्हनि जो बि थुले लेखे तय थियल आहे त हिन पासे वेंदा या हिन पासे वेंदा आहे छो ॾिसो न हर जेको वोटर आहे न उहो प्रोग्राम खे ॾिसंदो आहे जेकॾहिं हाणे जीअं अकॉर्डिंग टू द बाबा चंक वञे थो पियो पर उहो नेशनल लेवल ते हाणे सूबे जे लेवल ते जेकॾहिं आहे स्टेट जे लेवल ते जेकॾहिं आहे त स्टेट जे लेवल ते जेकॾहिं गवर्नर रिपब्लिकन अचे थो त उते त अफ्रीकन अमेरिकन बि आहे मुस्लिम बि आहे उहो बि आहिनि सभु आहिनि पोइ उते छो थो खटे पर छा आहे त जेकॾहिं रिपब्लिकन प्रोग्राम स्टेट जो ॾिए थो सुठो या उनजी प्रायोरिटीज़ स्टेट लाइ जीअं मेयर आहे मेयर डेमोक्रेट आहे ऐं गवर्नर रिपब्लिकन आहे सो इन करे डिफरेंट थिए थो पियो त जेकॾहिं प्रोग्राम ओरिएंटेड आहिनि वोट जो पावर आहे स्ट्रेंथ आहे जीअं तव्हां चयो न त हर घर में मुख़्तलिफ़ माण्हू वोट जे ओपिनियन रखनि सेम आहे त हर माण्हू इहो चाहींदो आहे हिते आउं जॾहिं वोट ॾियणु वियुसि त 95 to 90 इयर्स वारा पोड़ा ऐं पोड़ियूं बि आया वोट ॾियण लाइ यानी हुननि खे ख़बर आहे त असांजे वोट जी छा स्ट्रेंथ आहे छा पावर आहे असांजी सिविक सोसाइटी जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त असीं वोट कास्ट करणो 12 जे इलेक्शन में मां हुते ॾिठो सुबुह जो वर्जीनिया जी हिकिड़ी पोलिंग स्टेशन ते मां वियुसि 6 वॻे अर्ली पंहिंजो सुबुह जो 6 वॻे वोटिंग थी छाकाणि तव्हांखे ख़बर आहे त हुते इलेक्शन वारे ॾींहुं मोकल हूंदी कोन्हे ठीकु आहे न मां सुबुह जो वियुसि ऐं नवंबर में डॉक्टर साहिबु वर्जीनिया में चङी ख़ासी थधि पवंदी आहे शायदि असां हिते पाकिस्तानी उनखे उहो नथा करे सघूं मां ॾिठो त औरतूं जेके आहिनि जिन खे नंढड़ा ॿार कॉट में पियल हुया
ऐं उन्हनि खे ब्लैंकेट में वेड़े सेड़े उहो वोट वारी लाइन तमामु डिघी बि लॻी पई हुन में बीठियूं। मूं उन्हनि खां 2-3 खां इंटरव्यू कयो त मुंहिंजो तव्हांखे छो तव्हां अर्ली एॾो वोट करणु आहियो? चवंदो भई असांखे जॉब ते वञिणो आहे ऐं असां तंहिंजे करे वोट करणु अर्ली आया आहियूं, छाकाणि त असांखे पोइ वरी हिते वोट करे वरी पोइ तयारु थी ऑफिस वञिणो आहे। मुंहिंजो ही नंढड़ा ॿार मासूम तव्हां हेॾी सर्दी में खणी आया आहियो ऐं तव्हांखे वोट ॾियणु छो ज़रूरी आहे? चए कमाल जी ॻाल्हि आहे, असांखे अपॉर्चुनिटी मिली आहे त असां पंहिंजे मुल्क जो सदर चूंडियूं ऐं एॾी वॾी अपॉर्चुनिटी जेको असांजो राइट आहे उहो असां पंहिंजो उहो ई त मां चवां थो न साईं, उते सिविक रिस्पॉन्सिबिलिटी आहे। हा त बाबा तव्हां वोट रजिस्टर करायो आहे, तव्हांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त तव्हां वञी वोट। हिते वांगुरु न आहे, मूं जॾहिं आउं पाकिस्तान में हूंदो हुउसि हिते इलेक्शन ॾिसंदा हुआसीं त बाबा इलेक्शन ते कैंपियूं ॿाहिरि लॻंदियूं हुयूं, गाॾियूं वेंदियूं, देगियूं चढ़ंदियूं, गाॾियूं वेंदियूं, उहे माण्हुनि खे खणी ईंदा, जोजनि मां माण्हुनि खे घरनि मां कढंदा, हे कंदा हो कंदा। उते उहो मां हिकिड़ो वक़फ़ो वठां थो, तव्हां हितां जी ॻाल्हि कई आहे। हिते असां वटि इहो तस्वुर आहे बाबा जंहिं रियासत जो या जंहिं इलाइक़े जो सदर वज़ीर आज़म या वॾो वज़ीर थींदो त पोइ उते माण्हुनि खे नौकरियूं बि मिलंदियूं, माण्हुनि जा कम बि थींदा, माण्हुनि जो हे थींदा। तव्हांजी रियासत, तव्हांजे बल्कि शहर शिकागो मां तव्हांजो शहरवासी जेको आहे बराक ओबामा जो सदर थियो आहे, तव्हांखे बि को माल मिलियो। वक़्फ़े खां पोइ अॻिते गुफ़्तगू कंदासीं। नाज़रीन वठूं था वक़्फ़ो, वापसि अची प्रोग्राम खे अॻिते वधाईंदो असां गॾु रहजो। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू लथी अमेरिका जे हवाले सां, अमेरिकन समाज, अमेरिकन इलेक्शन, अमेरिकन माहौल जे हवाले सां असांजी गुफ़्तगू हलंदड़ आहे। डॉक्टर ख़लील मेमन साहब इलिनॉय जेका रियासत आहे जंहिंजो वॾो शहर आहे शिकागो, उन शहर में शिकागो शहर में रहनि था ऐं 1997 खां पोइ हू अमेरिका में आहिनि ऐं बॉस्टन मां हुननि एजुकेशन हासिलु कई आहे। शिकागो शहर मां जेको बराक ओबामा जो चूंडियो आहे 8 सालनि खां वठी सदारत ते वेठो आहे, त शिकागो जे शहरियुनि खे उन कहिड़ियूं मराहतूं ॾिनियूं आहिनि, उन ते डॉक्टर साहिब ते खां सवाल पुछूं था। छाकाणि त वक़फ़े खां वञण खां पहिरियों मूं हुन खां इहो पुछियो हुयो त जॾहिं पाकिस्तान जे बारे में हुननि ॻाल्हायो पिए त हिते इलेक्शन में देगूं चढ़ंदियूं आहिनि, हे चढ़ थींदो आहे, त पोइ असां वटि इहो बि थींदो आहे त जंहिं इलाइक़े जो सदर वज़ीर आज़म या वॾो वज़ीर थींदो आहे त उनखे मराहतूं बि उन इलाइक़े जे माण्हुनि खे मिलनि थियूं। डॉक्टर साहिब खां पुछूं था त उनखे ओबामा जे सदर थियण खां पोइ कहिड़ो माल मिलियो आहे? अचो त डॉक्टर साहिबु। सर इहो हिकिड़ो असांजे मुल्क में हिते पाकिस्तान में इहो कल्चर आहे त जंहिं इलाइक़े जो चीफ मिनिस्टर या प्राइम मिनिस्टर या सदर या कंहिं वज़ीर ई इवन हूंदो त उन इलाइक़े में डेवलपमेंट स्कीम घणियूं वेंदियूं, उन इलाइक़े खे वधीक प्रेफर ॾिनो वेंदो, उन इलाइक़े वधीक प्रायोरिटी ॾिनी वेंदी, उन इलाइक़े जे लाइ हर शइ कई वेंदी ऐं ॿियनि शहरनि खे ॿियनि इलाइक़नि खे इग्नोर कयो वेंदो या उन्हनि खे घटि ॾिनो वेंदो, पंहिंजे खे कुझु त उहो कनि न। पर असां वटि अमेरिका में टू बी ऑनेस्ट को अहिड़ो कल्चर ई कोन्हे, को अहिड़ो सिस्टम ई कोन्हे को, छो जो हर स्टेट पंहिंजी इंडिपेंडेंट स्टेट आहे। कुझु फेडरल प्रोग्राम्स आहिनि जेके फेडरल जे तरफ़ां ईंदा आहिनि, बाक़ी त रेस्ट ऑफ जेका बि डेवलपमेंट तव्हांजी इवन सिटी जी जेका डेवलपमेंट आहे उहा सिटी जे मेयर जे हथ में आहे, स्टेट जी डेवलपमेंट गवर्नर जे हथ में आहे। उहो सॼो प्रोग्राम उहो पाण कंदो आहे, को बि मथां फेडरल मां न हुनखे ऑर्डर ॾींदा आहिनि, न हुनखे को डिक्टेक्शन ॾींदा आहिनि त बाबा हीअं न कर, हीअं न कर, हीअ स्कीम न आहे, हीअ कर, का उते उहो सिस्टम ई कोन्हे, उहो कल्चर ई कोन्हे को। हर जेको प्रेसिडेंट थिए त उहो प्रेसिडेंट 52 स्टेट जो प्रेसिडेंट आहे, ईअं न आहे त को हिकिड़ी स्टेट जो प्रेसिडेंट थियो आहे त उनखे वधीक। इवन ओबामा साहिबु शिकागो ईंदो बि आहे मोर ऑफन, त बि इहे ईअं न आहे त जीअं माण्हू पंहिंजे इलाइक़े में वञे त हुते वधीक शोशा करे या हे करे, उहो ई रेगुलर वे में जीअं ॿियनि स्टेट्स में वेंदो आहे तीअं हिते ईंदो आहे, यूनिवर्सिटीज़ में अचे प्रिज़ाइड कंदो या को लेक्चर डिलीवर करिणो हूंदुसि या कुझु करिणो, बाक़ी उहो कल्चर ई कोन्हे को, उहो हर इंडिपेंडेंट आहे। इवन तव्हां ॾिठो तव्हां बॉलिंग ब्रुक में विया हो, उतां जो मेयर, इवन विलेज जो हर सिटी जो हर टाउन जो मेयर पाण इंडिपेंडेंट आहे, उन्हनि जी पुलिस पंहिंजी आहे, उन्हनि जो मेयर पंहिंजो आहे, उन्हनि जी हर शइ पंहिंजी आहे। ईअं न आहे त सॉरी
त हिकिड़ो पंहिंजो स्टेट आहे या हिकिड़ो सूबो आहे, जीअं तव्हां वटि अथव सिंध सूबे जो सॼो कंट्रोल हिकिड़े वटि आहे, उते त हर शइ इंडिपेंडेंट आहे। अच्छा, हाणे ही जेका इलेक्शन आहे, पोल्स जेको ॿुधाइनि था त रिपब्लिकन्स जेके आहिनि उहे बुरी तरह हाराइनि था पिया ऐं न हिलरी जी फतह थियण जा चांसिस हर नए ॾींहुं वधंदा वञनि था। ऐं ख़ासि तरह जेके बैटल ग्राउंड स्टेट्स हूंदियूं ऐं जिन में ख़ासि तरह तव्हांखे यादि हूंदो त फ्लोरिडा जेकॾहिं न हाराया अलगोर प्रेसिडेंट हुयो, अॼु उहा फ्लोरिडा जेका आहे उहा डेमोक्रेट्स ते बीठी आहे। कोलोराडो हुन पासे बीठो आहे, मिशिगन नेवाडा हुन पासे बीठी आहे, न्यू हैम्पशायर ऐं पेंसिल्वेनिया हुन पासे बीठी आहे। मतिलबु त इहे जेके रियासतूं आहिनि जेके आम तरह ते इहे सम्झियूं वेंदियूं त हिन पासे हुन पासे लास्ट मोमेंट ताईं जेको आहे उन्हनि ते तजिया हलंदा हुआ, अॼु उन्हनि जे बारे में क्लियर थी वियो आहे त भई उहो जेको आहे डेमोक्रेट्स ॾांहुं स्विच थी वियूं आहिनि। इहो एॾो जेको फ़र्क़ु पियो आहे, इन जो पुठियां कहिड़ा सबब आहिनि? हिकु त असां ॿुधूं था पिया त भई हुनजी ॿोली ख़राबु आहे, हुनखे पंहिंजनि जी सपोर्ट न आहे, हुन ॿियूं बि को अंदरूनी तरह ते को अमेरिकन सोसाइटी जे अंदरि को अहिड़े क़िस्म जूं चेंजिस आहिनि जंहिं करे डेमोक्रेट्स जेको आहे उहो उन्हनि जा चांसिस वधंदा पिया वञनि। ॿ टे शयूं आहिनि हुन में। हिकु त अमेरिकन जेका इलेक्शन आहे न उहा बेस्ड आहे इलेक्टोरल वोट ते। यस, 270 इलेक्टोरल वोट आहिनि पूरी हुन जा, जंहिं ते इलेक्शन बेस्ड कंदी आहे। प्रेसिडेंट जेको 270 खटण लाइ खपनि, 535 मां 270 खटण लाइ खपनि। हाणे हर स्टेट जा डिफरेंट इलेक्टोरल वोट्स आहिनि। हाणे जीअं फ्लोरिडा आहे 26 उनजो इलेक्टोरल वोट, 29 हा उनजो इलेक्टोरल वोट हुयो। सो ॻाल्हि इहा आहे त हाणे जहिड़े ॿ उन्हनि जा फैक्टर आहिनि। हिकु त ट्रम्प बाए हुन में रिपब्लिकन कोन हो, जो माण्हू चए त जेकॾहिं ट्रम्प रिपब्लिकन, हिकिड़ो बिज़नेस मैन आहे, हिकिड़ो रियल इस्टेट जो बिज़नेस टाइकून आहे, जेको पहिरियों दफ़ो जंप ॾेई ऐं पंहिंजे पैसे जे बलबोते ते पंहिंजे हुन ते एज़ अ बिज़नेस सक्सेसफुल जी बेस ते हुन प्राइमरी खटी। पर हिलरी चए थी सक्सेसफुल बिज़नेसमैन न आहे, 5 दफ़ा बैंकरप्ट थी चुको आहे। अमेरिका जो कल्चर अथव त बैंकरप्सी उते को वॾी का हुअ न आहे, उन में लूप होल हूंदा आहिनि त उहो पाण खे बैंकरप्ट कराए वरी पंहिंजो बिज़नेस खे मूव कंदा आहिनि। इहा का हुते का वॾी ॻाल्हि कोन्हे का। ॿी ॻाल्हि जेका आहे त पहिरियों दफ़ो अमेरिकन जी हिस्ट्री में वूमन प्रेसिडेंट लाइ बीठी आहे। ऐं हाणे अमेरिका जे कल्चर मेजर पार्टी जे पारां, छाकाणि अॻे त बीठी हुई हिकिड़ी हुई अॼु खां अॻिते, हिन भेरे बि ॿी बीठल अथव। हा, पर उहा नंढी उहा आहे, उन्हनि जो को न आहे, पर कंहिं मेजर पार्टी जे तरफ़ां वूमन पहिरियों दफ़ो आई आहे। ऐं उन करे माण्हुनि में चेंज बि आहे त वूमन आई आहे, हिनखे बि हिकिड़ो दफ़ो चांस। ॿियो जेको हिलरी जो पॉज़िटिव इम्पैक्ट आहे न, उहो हिलरी जी हिकिड़ी ट्रैक हिस्ट्री आहे। 30 सालनि खां उहा पब्लिक ऑफिस में कंहिं न कंहिं तरीक़े सां पार्ट थींदी रही आहे। सो शी हैव एक्सपीरियंस ऑफ दैट कि कहिड़े तरीक़े सां मुल्क जी पॉलिसियुनि खे, मुल्क खे हलाइणो आहे ऐं मुल्क जे सिस्टम खे हलाइणो आहे। छो जो दुनिया जो वॾो स्ट्रांग मुल्क आहे अमेरिका। उन जे लाइ मूंखे यादि आहे 98 में बेनज़ीर साहिबा आई हार्वर्ड में लेक्चर बॉस्टन में, त उन उते लेक्चर में पूरो जैम पैक हुजे। उन लेक्चर में चई त मूंखे इहो ॿुधायो त तव्हां वेस्ट वारा मोस्टली चवंदा त वूमेंस खे राइट कोन्हनि के अमेरिका वारा, ऐं 4 मुस्लिम कंट्रीज़ जूं प्रेसिडेंट या प्राइम मिनिस्टर वूमन थियूं। तव्हां अॼु ताईं अमेरिका वारनि कॾहिं वूमन खे एतिरो राइट ॾिनो आहे? हूअं त हर ॻाल्हि में चवंदा त वूमन इज़ इक्वल टू द मैन, पर तव्हां कॾहिं उनखे इनकरेज कयो आहे, कॾहिं राइट ॾिनो आहे त उहा बि तव्हांजे इलेक्शन जो प्रोसेस जो पार्ट थिए ऐं उहा इलेक्शन कॉन्टेस्ट लीड करे कंट्री खे लीड करे। इहो 98 जी थो ॻाल्हि ॿुधायां। त अॼु पहिरियों दफ़ो ॾिसो न त कॾहिं कंहिं सोचियो बि न हूंदो त अफ्रीकन अमेरिकन स्याह फार्म को अमेरिका जो प्रेसिडेंट थींदो। अॼु खां 40 साल पहिरियों तव्हां पोइ ते हलिया वञो त तव्हांखे हिस्ट्री ॿुधाईंदी त अफ्रीकन
सां गॾु गोरा मानी खाईंदा कोन हुया, स्कूल में बस में न सफ़र कंदा हुया, उहा जेका प्लेट में खाईंदा हुया उन्हनि जा स्कूल जुदा हुया, उन्हनि जो सिस्टम जुदा हुयो, पर हाणे उहा चेंज आहे। हाणे अफ्रीकन अमेरिकन बि 8 साल दुनिया जे वॾे स्ट्रॉन्ग मुल्क जो सदर रहियो, हाणे इनशाला वुमन बि प्रेसिडेंट थींदी। पर मूं जेको तसवुरु कयो आहे, मां जेको थोरो इलेक्शन खे गुज़िरियल 2-3 भेरा जेका असां हुनखे ऑब्ज़र्व कयो आहे, ख़ासि तरह सां पहिरियों दफ़ो बि ऑब्ज़र्व कयोसीं पियो 8 जी इलेक्शन खे, जॾहिं हीअ इलेक्ट्रॉनिक मीडिया नई आई पाकिस्तान में, पहिरियों दफ़ो अमेरिकन इलेक्शन खे असां ॾिठोसीं पिए। मूंखे लॻे थो त जेको अमेरिका जो जेको डेमोग्राफी आहे उहा तेज़ी सां तब्दील थिए पई, ऐं इमिग्रेंट्स जो मुल्क आहे, तंहिंजे लाइ इमिग्रेंट्स जेके बि आहिनि उन जे बारे में डेमोक्रेट्स जो क्लियर हिकिड़ी पॉलिसी आहे, बाबा दे आर इमिग्रेंट फ्रेंडली। जेको बि अमेरिकन प्रेसिडेंट कैंडिडेट थिए थो उन जो हिकिड़ो नुक़्तो उहो हूंदो आहे त भई इहे असांजो मुल्क जेको आहे उहो ठहियो जीअं त इमिग्रेंट्स जे बुनियाद ते आहे, तंहिंजे लाइ दुनिया जा बेस्ट ब्रेन्स अचनि भले हिते ऐं उन्हनि खे असां अपॉर्चुनिटीज़ ॾींदासूं। इमिग्रेंट फ्रेंडली जेका डेमोक्रेट्स जी पॉलिसी आहे उहा हुननि खे इमिग्रेंट्स में वधीक मक़बूल करे थी, जंहिंजे करे हर नए ॾींहुं इमिग्रेंट्स जो तादादु वधे थो त डेमोक्रेट्स जे खटण जो रेशो जेको आहे उहो वधे थो। छाकाणि त मां इहो ॾिसां थो त लास्ट टाइम जेका इहा फ्लोरिडा वारी रिगिंग न थिए आहे, जंहिंखे सभई चवनि था रिग्ड हुई बिकॉज़ ऑफ बुश जे गवर्नर जेके उन्हनि जूं जेके मशीन्स हुयूं, उन्हनि जी जेका रीडिंग हुई न वोटर जी, उहा रिग्ड हुई न, त उहा जेकॾहिं न थिया त मतिलबु क्लिंटन खां पोइ माना आख़िरी जेको प्रेसिडेंट थियो हुननि जो रेगिन खां पोइ जो क्लिंटन जीअं आयो, छाकाणि त बुश सीनियर खे उन ॿिए इलेक्शन में हाराए छॾियो, उहो हिकिड़ो टेन्योर थियो, ठीकु आहे न। उनखां पोइ जो हाराई जेकॾहिं क्लिंटन खां पोइ अलगोर खटे हा, त कंटिन्यूअसली जेको आहे असां ॾिसूं हा त डेमोक्रेट हिकिड़ी गवर्नमेंट असांखे नज़र अचे हा। उन जो मां जेको स्टडी कई आहे उन में वॾे में वॾा सबब जेके आहिनि उहे 3-4 आहिनि, छाकाणि त हाणे औरतुनि जे हवाले सां बि रिपब्लिकन कंज़र्वेटिव आहिनि, अञा ताईं उहे नथा चाहिनि, हुननि वटि इहो प्रोग्राम न आयो आहे त भई औरतुनि खे बराबरी जो मुआवज़ो ॾियूं, वेज बराबरी जो, साॻे कम जे लाइ साॻियो कमु औरत करे ऐं मर्द करे, त अॼु बि जेको आहे उते इहो आहे त औरत खे वेजिस घटि मिलनि था, मर्द खे वधीक था मिलनि। तंहिंजे लाइ ऐं डेमोक्रेट्स हिन ते क्लियर आहिनि, ओबामा जे वक़्त खां वठी उनखां पहिरियों उहे चवनि था भई बराबरि जा राइट्स ॾियो हिननि खे। इमिग्रेंट्स जे बारे में बि ही क्लियर आहिनि। वरी जेकॾहिं पाण अचूं था त यूथ जो जेको वॾो क्राइसिस आहे, लास्ट टाइम तव्हांजे घर ते मूं ते नौजवाननि सां काफ़ी डिस्कशन कयो त यूथ लोन जेको आहे उन हणी हंधि करे छॾिया आहिनि, जेके नौजवाननि जा चवनि था सालनि जा साल जेको आहे उनखे रीपे कंदे जेको आहे उनखे गुज़रे त हाणे उहो जेको यूथ जेको आहे जेको एॾो इमर्ज थिए थो अमेरिका जी सॼी, बल्कि हर सोसाइटी जो हिकिड़ो डायनामिक जेको रोल हूंदो आहे, डायनामिक रोल जेको प्ले कंदो आहे उहो यूथ करे थो पियो। उहो यूथ जेको आहे उन जे बारे में बि हू जेको आहे पंहिंजो रिपब्लिकन्स जेके आहिनि कंज़र्वेटिव आहिनि ऐं डेमोक्रेट्स जेके आहिनि उहे प्रो यूथ आहिनि। चोथों जेको वॾो फैक्टर आहे उहो आहे आम वर्कर जी ॻाल्हि। हे चवनि था त वेजिस वधायूं, टैक्सिस घटायूं, टैक्सिस लो इनकम वारनि था घटायूं, हाई इनकम वारनि ते वधायूं। उन जी भेट में रिपब्लिकन चवनि था त न वेजिस वधायो न, छाकाणि त इहो असांजा जेके सनतकार आहिनि उन्हनि जे मथां पवंदो भार, ऐं उनजे मथां टैक्सूं बि न वधायो, छाकाणि त उहो थींदा उहो ऐं पोइ तव्हां पंहिंजी बिग ॻाल्हि इहा आहे न त रिपब्लिकन बेसिकली जेके आहिनि न इंटरप्राइज़ ओरिएंटेड आहिनि, दे मोर फोकस ऑन दी बिज़नेस कम्युनिटी। जेके बि हाई बिज़नेस ऐं इंटरप्राइज़िस आहिनि उन्हनि जे फ़ाइदे लाइ, उन्हनि जे सिस्टम लाइ ऐं उन्हनि जे हुन लाइ हूंदा आहिनि। एम्प्लॉयर खे टैक्स घटि ॾियणी पए, चाहे उहो केतिरो बि कमाए, ऐं पर एम्प्लॉय जेको आहे उहो टैक्स वधीक ॾिए, चाहे उहो केतिरो बि घटि कमाए। हाणे इहो रेशो आहे। हाणे थिए छा थो, पर हाणे हिन भेरे त चवनि था त हेलरी जेका आहे उहा वॉल स्ट्रीट वारनि जी जेका नुमाइंदा हाले थोरो हुनजे मथां उहो आहे, इहा ॻाल्हि न आहे। पर ॾिसो न ओबामा केयर, जेकॾहिं तव्हां हिन ओबामा केयर खे डिटेल में ॾिसो न, द बेस्ट इंश्योरेंस पॉलिसी प्रोग्राम जेको आहे ओबामा खणी आयो, छो जो न त अलाए केतिरा लख मिलियन पीपल विदाउट इंश्योरेंस हुया। न ओबामा केयर जे करे इलाही माण्हू इंश्योर थी विया आहिनि, छो जो हुते जेका आहे इंश्योरेंस बि हिकिड़ो
माफ़िया आहे, वॾी वॾी माफ़िया जंहिंखे नालो छा अथसि रिपब्लिकन जी सपोर्ट आहे ऐं उहे माफ़िया जेके लॉबिंग कनि था पिया रिपब्लिकन खे, इन करे ओबामा ग़रीब माण्हू खे जंहिं माण्हू वटि इंश्योरेंस न आहे या जेको बीमार आहे हुनजी इंश्योरेंस कोन थींदी हुई, उहो वीचारो ईअं मरी वेंदो, हॉस्पिटल हुनखे खणंदी ई कोन हुई। ओबामा केयर जे थ्रू उनखे जेको हुनखे हेल्थ मिले थी पई, चाहे उनखे प्री एग्ज़िस्टिंग कंडीशन बि हुजे। सो इन करे ॿियो लोन युथ जो जेको मेजर जो आहे ॾाढा माण्हू, मां नौजवाननि सां ॻाल्हायो मुख़्तलिफ़ रियासतुनि में, एजुकेशन एॾी एक्सपेंसिव, असांजा सिंधी ॿार बि जेको एॾो ॻाल्हाइनि पिया बाबा वरनी जी हिमायत में। हा, छो जो हो प्रोग्राम ॾे पियो त बाबा मुंहिंजो जेको फोकस आहे स्टूडेंट जो लोन जो आहे ऐं उन्हनि खे तव्हां रीपे करे जॾहिं हो निकिरनि था पिया ग्रेजुएट थी जॉब में सॼी उमिरि उहो जेको लोन हुननि खे लखें डॉलर्स हुननि जे मथां लोन आहे उहो हुनखे हर महीने पे करिणो आहे। सो इन करे हिननि जो जेको डेमोक्रेट जो प्रोग्राम आहे उहो नौजवाननि लाइ, औरतुनि जे लाइ, इमिग्रेंट्स लाइ ऐं वेलफेयर लाइ, डेमोक्रेट वेलफेयर हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन जी वेलफेयर स्टेट जी वेलफेयर जा, रिपब्लिकन जेके आहिनि न से उहे मोस्टली इंटरप्राइज़िस त बाबा वॾनि कंपनियुनि खे बेनिफिट ॾियऊं, CEO $1 मिलियन नालो छा अथसि सैलरी वठंदा आहिनि। मूंखे ॿुधायूं, मां हुते न्यूयॉर्क में हुयुसि, असांजो जेको अमेरिकन जेको इहो सुपरवाइज़र उहो मूंखे ॿुधाए पियो त न्यूयॉर्क खां न्यू जर्सी विच में इहा रिवर आहे पंहिंजो इहा हडसन, चई त हितां जेको आहे हिते जेके पंहिंजो हीअ हिन हेलीकॉप्टर आहिनि इहे टैक्सी वांगुरु CEO जेको आहे खणी कार में या हुन में न सफ़र कंदा आहिनि, फेरी में या हुन में न कंदा, ऐं फेरी बि अकेली न कंदा, हेलीकॉप्टर खणंदा हुते वञी मीटिंग करे, टॉप हुननि जे फ्लोर ते हुननि जो हेलीकॉप्टर पैड हूंदा, हुते खणी हुननि खे पुॼाईंदा, हुते मीटिंग करे हुते हो करे वरी हुते खणी वरी हुते कंदा। इहो त ॿुधाया न त $1 मिलियन हुननि जी सैलरी आहे, पर टैक्स ॾिसंदो त हिकिड़े $70,000 जंहिंजी सैलरी हूंदी न उनखां बि घटि। डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो ऐं उमेदु आहे त तव्हां वोट ॾियणु वापसि वेंदा, छाकाणि त वोट जेको आहे मामले ते अमेरिकन असांखे काफ़ी सेंसिटिव नज़र ईंदा आहिनि। इंशाल्लाह वापसि वेंदासीं, वोट ॾींदासीं ऐं हिलरी जे खटण ते वरी तव्हांखे फ़ोन कंदासीं त बाबा वॾी महिरबानी, असां तव्हांखे इलेक्शन जी ट्रांसमिशन में उतां कवर कंदासूं, उतां तव्हांखे ज़रूरु वठंदासूं व्यू पॉइंट तव्हां खां शिकागो जे माहौल जे हवाले सां। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी, प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो, पंहिंजे मेज़बान फयाज़ नाश कंदा इजाज़त, सदाईं गॾु।